सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे असां जॾहिं पंहिंजो घर बणाए त पोइ असां उन सचे साईं जे वचननि वांगुरु पंहिंजे घर खे मंदरु बणाए। जो हिकिड़ो परिवार सचे साईं जी दामन में आयो, साईं सतराम दास साहब जैसे असांजे घर में खिट पूट हूंदी आहे, हे हूंदी आहे, हूंदो बि सभु कुझु आहे, पर पाण में थिया कोन्हे। घर बि हरियो भरियो आहे, कमी बि काई कोन्हे, लेकिन असांजे घर में शांती कोन्हे। हर कंहिंजो मुंहुं पंहिंजे लिखिया आहे, कंहिंजो कीअं आहे। त असां हिननि खे चयो अॼु घर में मंदर की आहे, हो सभिनि खे कमरा हे नी, खाधो पीतो हे आहे, सामान ही आहे, कुझु लॻल आहे। उन्हनि पंहिंजी सॼी खूबी ॿुधाई, जीअं सॼा घर हरिया भरिया हूंदा आहिनि। साईं को पुछो तव्हांजो मंदर कीअं आहे? जैसे मंदर असांजो नॉर्मल हूंदो आहे ईअं ई आहे। त मंदर खे बहितर बणायो, पंहिंजे घर मंदर खे साफ़ सुथरो मालिक जी रहमत सां भरियल बणाए करे रखो। उते नेम ध्यानु कयो। जेको तव्हांजो घर आहे उनखां वधीक तव्हां मंदर खे ख़ूबसूरत बणायो। उन एरिया खे जेतिरो नंढो आहे, केतिरो बि आहे, मंदर तव्हांजो नंढो आहे वॾो आहे, जेतिरो बि आहे उनखे बहितर बणाए रखो त सभु सही थी वेंदो। ऐं जॾहिं उन्हनि वञी इहो कयो त उन्हनि जो जीवन में बदलाव अचणु शुरू थी वियो। उनजे घर में सुकून ऐं शांती वधणु शुरू थी वई। ऐं जॾहिं ॿिए दफ़े आया, चयोसि हाणे मालिक जी रहमत तव्हांजी आसीस आहे, असांखे सभु कुझु आहे। जेतिरो घर भरियो ओतिरो असांजी इज़त, शान, मान, प्यार, मोहबत, सुकून असांजे जीवन में सभु कुझु आहे। तव्हांजी आसीस वसे जॾहिं खां तव्हांजो नाम जाप सिमरन शुरू कयो आहे, तॾहिं सचे साईं चयो जॾहिं असां पंहिंजो घर बणाईंदा त असांजी सभ खां वधीक अहमियत ऐं प्रायोरिटी कंहिंखे हूंदी आहे। असां सभु जेके बि आहियूं असांखे इहा चीज़ लाज़मी यादि रखणु खपे, जॾहिं घर बणायूं या असां घर में हुजूं। अगरि असां चाहियूं था असांजो घर मंदर हुजे, इहा चीज़ असां सभिनी खे यादि रखणु खपे। असां जॾहिं घर बणाईंदा आहियूं, असां घर में जंहिं चीज़ खे प्रायोरिटी ॾींदासीं, असां पंहिंजे कमरनि खे ॾींदासीं, असां रोज़ रस्तनि खे ॾींदासीं, असां ड्राइंग रूम खे ॾींदासीं, असां किचन खे ॾींदासीं, असां बाथरूम खे ॾींदासीं, असां माहौल खे ॾींदासीं, असां मंदर खे ॾींदासीं, पंहिंजे खाधे पीते खे ॾींदासीं। जंहिं चीज़ खे असां पंहिंजे घर में प्रायोरिटी ॾींदासीं उन चीज़ जी आसीस असांखे मिलंदी। इहा चीज़ वॾे कमाल जी अथव। जेकॾहिं असां चऊं असांजे घर जा बाथरूम ॾाढा सुठा हुजनि त पोइ असांजे घर में जेका आसीस या ब्लेसिंग्स ईंदियूं उहे सभु बाथरूम जूं ईंदियूं। इहा असांखे यादि रखणु खपे। जेकॾहिं असां पंहिंजे कमरनि खे बहितर कंदासीं, असांखे जेका रहमत मिलंदी उहा बि कमरनि जी मिलंदी। असां चऊं असांजी कॉलोनी हुजे या रोड रस्ता खुलियल हुजनि, उहे हुजनि, अगरि उनखे ॾींदासीं त असांखे हो आसीस बि रोड रस्तनि जी मिलंदी। जेकॾहिं असां चवंदासीं असांजो फर्नीचर चङो हुजे त पोइ असांखे आसीस में फर्नीचर जी मिलंदी। जेकॾहिं असां चाहींदासीं असांजो मंदरु ॾाढो घर जो ख़ूबसूरत बणियल हुजे, त मालिक जी रहमत हुजे, सचे साईं जी आसीस हुजे, उनखे असां बनाए रखंदासीं त पोइ असांखे उहा आसीस बि उन मंदर जी मिलंदी, सचे साईं जी मिलंदी, उनजी रहमत मिलंदी।